Audio Jungle. Audio Jungle. रोहड़ीअ में सिंध फॉरेस्ट एम्प्लॉइज़ एसोसिएशन भिटाई पैनल सखर जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें वॾे अंग में ॿेले खाते जे मुलाज़िमनि शिरकत कई। उन मौक़े ते मरकज़ी चेयरमैन इनायतुल्लाह पहवर, मरकज़ी सदर एजाज़ हुसैन लांघा, जनरल सेक्रेटरी बख़त हुसैन चन्नो, ज़ुबैर अहमद भयो, शहज़ादो सिरोही, अली नवाज़ रुक, अब्दुल लतीफ़ ड्रिघ, अल्ताफ़ हुसैन महेसर, ख़ालिद ख़ान वसीर, मीर ख़ान महर ऐं मुनीर अहमद उनड़ जी निगरानीअ हेठि चइनि ज़िलनि लाइ उहिदेदार चूंडिया विया, जिन में ज़िले सखर लाइ अब्दुल गफ़ार सिरोही सदर, एहसन बिरलो सीनियर नायब सदर, फ़ेरोज़ अहमद अंसारी जनरल सेक्रेटरी, ज़िले खैरपुर लाइ फ़िदा हुसैन बोज़दार सदर, लियाक़त अली मरखंड जनरल सेक्रेटरी, सजाद अहमद कांधड़ो नायब सदर, ज़िले घोटिके लाइ मुर्तज़ा लगारी सदर, साईंदाद सेलरो जनरल सेक्रेटरी, जॾहिं त लाड़काणे ज़िले लाइ मोहम्मद पनाह चनो सदर, शौकत नुनारीअ खे जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। उन मौक़े ते नए चूंडियल उहिदेदारनि वज़ीर आला सिंध, ॿेले खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी फॉरेस्ट खे पुरज़ोर अपील कंदे चयो त ॿेले खाते जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन न थियण करे बर वक़्ति पघारूं न मिलण सबबि ॿेले खाते जा हज़ारे मुलाज़िम परेशानीअ जो शिकार आहिनि। तंहिं करे ॿियनि सूबनि जीअं ॿेले खाते सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं बि फ़ौरी ऑनलाइन करे मुलाज़िमनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। Audio Jungle. Audio Jungle.